एहसान उन पाक परवरदिगार पंहिंजी फज़ल करम एहसान ऐं तौफ़ीक़ से असांखे ही तौफ़ीक़ रफ़ीक़ अता फरमाई जो असीं सभई हिन बाबरकत महफ़िल में नूरानी इरफ़ानी महफ़िल पाक में अल्लाह तबारक व तआला जे वॾे में वॾे एहसान अज़ीम खां अज़ीम एहसान जे मिलण मथे उन जो शुक्र अदा करण जे लाइ ऐं उन एहसान जे मिलण मथे ख़ुशियूं ऐं मुसरत जो इज़हार करण जे लाइ हिन बाबरकत महफ़िल में शरीक थिया आहियूं। अल्लाह पाक असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। आमीन। ऐं हिन ज़िक्र पाक खे अल्लाह ताला असां सभिनी जे लाइ ॿिन्ही जहाननि जी सआदत मंदी नेक बख़्ती नजात ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार जी शफ़ाअत जो ज़रियो ऐं सबब बनाए। आमीन। मुबारकबाद जे क़ाबिल आहिनि उहे आशिक़ जन हिन महफ़िल खे सजायो। असीं उन्हनि जा थोरा हिता आहियूं, अवां जा बि थोरा हिता आहियूं ऐं असांजे मथे जा मोड़ ही अहल बैत वेठा आहिनि, इन्हनि जा थोरा हिता उलमाए कराम जा बि थोरा हिता आहियूं जो सभिनी दावत मथे तशरीफ़ वठी ऐं हिन महफ़िल पाक खे ज़ीनत बख़्शी। अल्लाह तबारक व तआला शल सभिनी खे सलामत रखे ऐं महफ़िल मुनाक़िद करण वारनि खे अल्लाह अञा बि तौफ़ीक़ ॾे। हमेशह ही महफ़िलूं हीअं ई शान शौक़त से आबाद थींदियूं रहनि ऐं सॼो साल असांखे उन जूं बरकतूं मिलंदियूं रहनि। आमीन। हाणे ॻाल्हि शुरू करियां थो एहसान खां, छो त आयत उहा ई पढ़ी अथमि ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर त ही सॼो महीनो महबूबनि जे ज़िक्र जूं महफ़िलूं पियूं थियनि ऐं ज़्यादातर अक्सर इहा ई आयत पढ़ी वञे जंहिंमें ज़िक्र इहो ई थींदो आहे त अल्लाह जो एहसान थियो। बेशक इन में को बि शक कोन्हे जो अल्लाह पाक जो एहसान थियो। एहसान त ॿिया बि घणेई थिया, एहसान त ईअं आहे कोन, इहो ई हिकिड़ो एहसान थियो। वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। हिकिड़ो माण्हू वुज़ू करे मुसल्लो विछाए तस्बीह खणी ऐं तस्बीह हुजे वरी 100 दाणे वारी न 1000 वारी या इन खां बि वॾी हुजे, तस्बीह खणी वेही रहे ऐं पोइ सिर्फ़ु कमु इहो ई करे जो अल्लाह एहसान खे ॻण शुरू करे। 60 70 80 जेका बि उमिरि रब ॾिनी उमिरि पूरी थी वेंदी, एहसान ॻणे कोन सघंदो। एहसान ॻणे इहो मसालो अलॻि आहे जो असीं उन खां गाफ़िल आहियूं। हक़ीक़त में अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾे, असांजा मुर्शिद दुआऊं कनि ऐं हर मोमिन खे तौफ़ीक़ मिले त उन मथे जेके अल्लाह जा एहसान आहिनि तन खे जेकॾहिं यादि करे त उहो कॾहिं बि अल्लाह जे हबीब जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कोन कंदो। एहसाननि खे जेको यादि कंदो सो कॾहिं बि नाफ़रमानी, असीं विसारे वेठासूं एहसाननि खे। एहसान त साईं एतिरा जो आऊं कॾहिं कॾहिं अर्ज़ु कंदो आहियां, हर माण्हू मथे अल्लाह जा एहसान ईअं पिया वसनि जीअं सावण में मींहुं वसे। सावण वारे मींहं जा उहे क़तरा त ॻणे सघूं था, एहसान ॻणे थोरा न थोरा मुंहं ते मारूअड़नि जा। ऐं जिथे ही बैत कंहिं ॿिए इलाइक़े में पढ़ंदो आहियां त इन जी बि तशरीह कंदो आहियां, छो त लफ़्ज़ हिकु जहिड़ा हुजनि था, मानाऊं जुदा हुजनि थियूं। हाणे लफ़्ज़ ॿई हिकु जहिड़ा पिया लॻनि, थोरा न थोरा। जंहिं माण्हू खे ख़बर न हुजे त उहो त सम्झंदो ॿिन्ही लफ़्ज़नि जी माना हिकिड़ी आहे, पर न, लफ़्ज़ हिकिड़ा आहिनि पर मानाऊं अलॻि आहिनि। पहिरीं थोरे मंझां आहे एहसान थोरा ऐं ॿियो न थोरा घटि। थोरा एहसान घटि कोन्हे मुंहं ते मुंहिंजे मारूअड़ जा, थोरा न थोरा मुंहं ते मारूअड़नि जा। भलायूं ऐं भेरा ॻणे ॻणींदुसि केतिरा, भई केतिरा ॻणींदुसि, ॻणे सघंदुसि ई कोन। सावण लहरियूं थर वारी तिर वार
इन्याई अपार मुंह से भले भाल कया। अज दुनिया घणई तरक्की कई आहे ऐं साइंस अज एडी त तरक्की कई जो फज़ाऊं हवाऊं सभिनी खे पंहिंजे कब्ज़े में करे ॾिसूं पिया न टेक्नोलॉजी जो दौर कहिड़ा कहिड़ा कमाल भले पिया कमाल कनि पर कंहिं साइंसदान में एडी हिम्मत कोन्हे जो असां वारी हिन थर वारी वारी जा कण कण संभाले ऐं पोइ रिज़ल्ट आउट करे त हिन थर वारी जा कण ऐं दाणा हेतिरा आहे कंहिंमें हिम्मत। जॾहिं हिम्मत कोन्हे तॾहिं हुन आशिक़ सच चयो चई सावण जूं लहरियूं ॻणे कोन सघंदासूं थर वारी वारी इन जा दाणा ॻणे कोन सघंदासूं। कंहिं कंहिं जे जिस्म में हिकिड़ो तिर हुजे उन में सुगा रुगा वार ई हुजनि था उहे वार अहिड़ा घाटा जो ॻणे कोन सघंदासूं। त आशिक़ चए थो बिल्कुलु क़ुर मजीद हदीस पाक जी रोशनी में त सावण लहरियूं थर वारी तिर वार इन्याई अपार इन जुमले मथे अल्लाह करे त ॿुधण वारा सभु गौर कनि। इन्याई अपार यानी थर जी वारी खां बि घणा सावण जे लहरनि खां बि घणा तिर वारे वारनि खां बि घणा इन्याई अपार मुंह से भले भाल कया। भलो जॾहिं एॾा भाल करे त कसम रब जी जेको भाल यादि रखंदो उहो कॾहिं बि सजदे करण खां दूर कोन वेंदो उहो बि कोशिशि कंदो त जीअं भले भाल कया आहिनि तीअं आऊं शुक्र सजदा करे अदा करे। अल्लाह पाक सजदन जी तौफीक आमीन आमीन। त एहसानन जी त कमी आहे कोन पर केतिरा बि एहसान हुजनि कहिड़ा बि हुजनि पर महबूबन जे अचण वारो एहसान जेको आहे इन जहिड़ो को एहसान इन ई एहसान जो ज़िक्र कंदे रब चयो लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन। अल्लाह पाक ईमान वारनि मथे एहसान कयो वॾो न हुजे हा त अल्लाह पाक जा एहसान माण्हू हक़ीक़त में आऊं यादि ॾियारणु थो चाहियां। अल्लाह अहिड़ियुनि महफ़िल मज़ा अल्लाह करे कुझु न कुझु हासिलु करियो ऐं असीं बि ॻाल्हि कंदा आहियूं डायरेक्ट न बल्कि वसीले सां। अल्लाह पाक अहल बैत जे वसीले सां शल असां वारी दुआ क़बूल करे। केतिरा एहसान केतिरा संभालींदा सॼी मख़लूक में शर्फ़ वारो इंसान। असीं कॾहिं कॾहिं उलमाए कराम खां ॿुधूं पिया त 18,000 आलम केतिरा 18,000 ऐं असीं जंहिं जहान में वेठा आहियूं उहो इहो इन्हनि मां हिकिड़ो आहे हीउ जेको जंहिंमें असीं हींअर ज़िंदगी पिया बसर करियूं इहो उन 18,000 मां हिकिड़ो। अॼु ताईं इंसान इन हिकिड़े खे कोन सम्झी सघियो हिन हिकिड़े खे अव्वल खां करे आख़िर ताईं अॼु ताईं कंहिं दावो कोन कयो सवाइ अल्लाह जे महबूब बाननि नबीअनि रसूलनि जे ॿिए कंहिंखे बि हिन जग जी सॼी ख़बर कोन्हे हिकिड़े खे कोन सम्झी सघिया। 18,000 कीअं सम्झ में ईंदा अहिड़ा 18,000 आलम ऐं उन्हनि तमामु आलमीन में इंसान खे अल्लाह शरफ़ ॾिनो तमामु आलमीन में उन में मलाइक बि आहिनि आसमान वारा बि आहिनि ज़मीन वारा बि आहिनि अर्श वारा फर्श वारा गर्ज़े की सॼी काइनात में रब शर्फ़ इंसान खे ॾिनो ऐं वरी शर्फ़ ॾेई क़ुर पाक में उन जो रब बयानु कयो। रब चयो इंसान लक़द करमना बनी आदम असां आदम जी औलाद जे मथे ते इज़त ऐं करामत जी पाग ऐं ताज रखियो करामत वारो इंसान। लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम सॼे काइनात में सुहिणी शक्ल सूरत वारो इंसान। शराफ़त बि रब इन खे ॾिनी ऐं करामत बि रब इन खे ॾिनी। वॾे में वॾो असां ते रब जो पहिरियों एहसान इहो जो असांखे अल्लाह इंसान ठाहियो बेशक आहे या न बेशक। माकोड़ी ठाहे छॾिया त कीड़ो ठाहे छॾिया जानवर ठाहे छॾिया को दरिंदो ठाहे छॾिया पखी पखण रब त क़ादिर पर उन जो एहसान जो असांखे इंसान बनाया आहे या न एहसान। इंसान बनाइण खां पोइ
असांखे अल्लाह ताला इंसाननि जा जेतिरा बि अलॻि अलॻि क़िस्म आहिनि कंहिं बि जिन्स खे उन तक़सीम में रखी सघियो अथई पर इहो ॿियो एहसान जो ईमान जी दौलत इंसान त ॿिया बि घणेई सभिनी जा नाला वठण जी ज़रूरत ई कोन्हे अॼु पूरी रूह ज़मीन मथे इंसान न मालूम कहिड़ा कहिड़ा ऐं कहिड़े कहिड़े नज़रिए वारा कहिड़े कहिड़े अक़ीदे कहिड़े कहिड़े वरी उहे मज़हब मिलत वारा घणेई आहिनि पर रब खे पसंदि हो दीन ऐं अल्लाह करम इहो कयो एहसान इहो कयो जो उहो दीन ईमान असांखे इंसान ठाहियाई इंसान बनाए ऐं पोइ न को यहूदी न को ईसाई न को मजूसी न को मुशरिक इहो वॾो एहसान जो मुस्लमान बनायाई ऐं मुस्लमान यानी जेको नबी खे मञे 1,24,000 नबी सगोरा आया उन्हनि मथे बि जंहिं कलमा पढ़िया उहे बि त मुस्लमान हुआ पर इहो वॾे में वॾो एहसान जो अल्लाह असांखे बाक़ी रखे ऐं नबीअनि जे नबी जी उम्मत में आणे ऐं असांखे अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी उम्मत में ऐं ईमान जी दौलत ॾेई मुस्तफ़ा जो उम्मती बनाया गणंदा हलो इन असांखे इहो शरफ़ मिलियो जो असीं उन सगोरे नबी जी उम्मत में आहियूं जेको सिर्फ़ु असांजो नबी न बल्कि नबीअनि जो नबी सरदार सभिनी नबीअनि जो रहमतुल लिल आलमीन आका उन जी उम्मत में असांखे रब पैदा कयो वॾे में वॾो एहसान भले केतिरा बि एहसान वॾा हुजनि पर ॿिन्ही जहाननि जे सरदार जी ज़ात जहिड़ो को एहसान थियो न थींदो ऐं आउं फ़क़ीर जॾहिं हिते पुॼंदो आहियां त वरी फ़क़ीरनि खे अर्ज़ु कंदो आहियां फ़क़ीरनि जूं ॻाल्हियूं आहिनि साईं अल्लाह क़बूल फरमाए रब पाक शल क़बूल फरमाए रब तबारक व ताला जे एहसाननि जो ॻणण ॻाणे पियो आहे ई कोन ऐं वॾे में वॾो एहसान इहो त जॾहिं हिते पुॼंदो आहियां तॾहिं हमेशह हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदो आहियां पोइ कंहिंखे जेकॾहिं ईअं लॻे त बार बार पिया दोहराइनि त को हर्ज कोन्हे दोहराइण में को बि हर्ज कोन्हे हक़ीक़त आहे ॿिन्ही जहाननि जे सरदार जी ज़ात जंहिं लाइ अल्लाह ताला जग जोड़ियो सॼी काइनात रब पंहिंजे महबूब लाइ ठाही सॼी काइनात अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे लाइ सॼी काइनात जोड़ी अॼु जेतिरा बि हींअर ईमान जो दावो कंदड़ पंहिंजे पाण खे मुस्लमान सम्झंदड़ बेशुमार फ़िरका घणेई उन्हनि जा असां सां इख़्तिलाफ़ उहे पंहिंजी चाह ते पर हिकिड़ी ॻाल्हि में उहे बि असां सां मुतफ़िक़ आहिनि उहा ॻाल्हि आहे त असीं बि चऊं था त मुस्तफ़ा रब जो महबूब असांजो ईमान यक़ीदो त ॿिन्ही जहाननि जा सरदार रब जा महबूब ऐं जेके जेतिरा बि बातिल फ़िरका ॿियनि कमालात फ़ज़ाइल में भले मुनकिर थियनि पर इहो उहे बि मञनि था त अल्लाह जो महबूब अल्लाह जो हबीब मुस्तफ़ा अल्लाह जो हबीब सभु पिया मञनि ॿिन्ही जहाननि जे सरदार खे सभु चवनि था त ॿिन्ही जहाननि जा सरदार अल्लाह जा महबूब आहिनि सभु पिया मञनि त महबूब आहिनि हिते आऊं अर्ज़ु कंदो आहियां त रब एहसान एतिरे लाइ जतायो आहे त ओ काइनात वारा इंसानो महबूब कंहिंखे ॾिनो कोन वेंदो ॾियण त ठहियो महबूब ॾेखारियो बि कोन वेंदो पर मूं ते एहसान कयो जो महबूब मुंहिंजो हो ऐं उम्मत ॾेई छॾियमि अव्हांखे इहा ॻाल्हि असांखे सोचण जी आहे बिल्कुलु सोचण जी ॻाल्हि आहे मुस्तफ़ा जान रहमत रब जा महबूब ॾिबो महबूब हुजे त ख़बर पए न मुहिब हुजे महबूब हुजे तॾहिं ख़बर पए ईअं हाणे कीअं ख़बर पवंदी त महबूब ॾिबो हिते मोहबत रही कोन मोहबत वारो मामिलो त रहियो ई कोन हा दास्तान ज़रूरु रहिया आहिनि मोहबत जा पर हक़ीक़त में हींअर जेका मोहबत सां सभु मतिलब जी आहे
बिल्कुलु माफ़ कजा। इहा ॻाल्हि वरी आऊं ही सजण जेके मथे वेठा उन्हनि ॾे न्यारे पियो करण छो त इहे कावड़बा कोन हींअर आऊं ईअं कोन थो चवां त मुहबत कोन्हे, मुहबत आहे पर आहे मतिलब वारी। उन आऊं अवां असीं सभु शरीक कयूं मुहबत कंहिं न कंहिं करूं पिया पर असां वारी मुहबत आहे सिर्फ़ु मतिलब जी। ऐं जेकॾहिं मूंखां को दलील घुरे त ॿी जुमलनि में दलील थो ॾियां त सची मुहबत कंहिंखे चइजे। सची मुहबत चइजी उनखे जंहिंमें मुंहिंजो ऐं तुंहिंजो न हुजे। जिथे मुंहिंजो तुंहिंजो हूंदो उते मुहबत कोन हूंदी, हरगिज़ न। मुहबत जिते हूंदी उते ही मुंहिंजो ही तुंहिंजो अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो इते इहे मुहबत जा मुहबत हूंदी त मुहिब चवंदो तूं ऐं त सभु कुझु मूंखे ॿियो घुर्जे छा, मुंहिंजो सभु तुंहिंजो। ऐं वरी साम्हूं महबूब बि चवंदो न न मूंखे ॿी का बि ज़रूरत कोन्हे। जॾहिं तूं मुंहिंजो थी वे त हाणे मुंहिंजो सभु तुंहिंजो। मुहबत हुई रब खे पंहिंजे महबूब से मुस्तफ़ा जाने रहमत से, तॾहिं रब जग जोड़े ऐं महबूब खे चई महबूब जग सभु तुंहिंजो। ऐं तॾहिं वरी मुस्तफ़ा चयो त आऊं जग खे छा करियां, जग सॼो छॾे आऊं त चवां थो मुंहिंजा रब तूं थी मुंहिंजो। इहो ई सबबु आहे, सची मोहब्बत जी निशानी इहा आहे। आला हज़रत चयो इन ई मौक़े मथे मैं तो मालिक कहूंगा या रसूल अल्लाह, आऊं अवां खे सॼे जग जो मालिक थो ञां, मैं तो मालिक ही कहूंगा, सॼे जग जो मालिक मुस्तफ़ा। तॾहिं कंहिं पुछियो मालिक छो थो सम्झे, तॾहिं चई मालिक एतिरे लाइ सम्झां थो कि हो मालिक के हबीब ख़ुदा मालिक आहे, ख़ुदा ख़ालिक आहे, ऐं अल्लाह जा हबीब अवां रब जा महबूब आहियो। ऐं अवां खे मालिक एतिरे लाइ सम्झां थो कि हो मालिक के हबीब और महबूब मुहिब में नहीं मेरा तेरा। महबूब मुहिब में जिते मोहब्बत हूंदी न उते मुंहिंजो तुंहिंजो हूंदो ई कोन्हे। ऐं हिते घर घर में मुंहिंजो तुंहिंजो लॻो पियो आहे। इहा वरी कहिड़ी आहे मतिलब वारी मोहब्बत आहे। अल्लाह पाक सची मोहब्बत ॾे, जिन वटि सची मोहब्बत हुई उते मुंहिंजो तुंहिंजो हो ई कोन। उन्हनि सभु पंहिंजे महबूब मथां फिदा करे छॾियो। ऐं वरी मुहिब बि अहिड़ा चऊं तूं फिदा थो करे असांजी जान बि तो ते फिदा। अल्लाह सची मोहब्बत अता फरमाए साहिब दुनिया वारनि जी न रब जी रब जे रसूल जी। असीं मोहब्बत ज़रूर घुरूं था पर दुनिया वारी न। मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जे अचण ऐं महबूब जी विलादत जे जलसे में आया आहियूं। जलसो भले शुक्र जो आहे, जलसो भले मुसरत जो आहे, पर यकीन था रखूं त हिते दुआऊं क़बूल थींदियूं। असीं बि था हिकिड़ी दुआ घुरूं, मुंहिंजा मौला बि का बि दुआ घुर कोन था घुरूं। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका हुब्बक व हुब्ब हबीबिक। सुभान अल्लाह। ज़िंदगी में कॾहिं असां इहा दुआ घुरी? दुआ त माण्हू हर को घुरे थो या न? सभिनी घुरियूं हूंदियूं। जिन खे अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिनी हाजी थी आया, हज ते विया ऐं उते उलमा खां पुछऊं ॾसो किथे किथे थियूं दुआऊं क़बूल थियनि, घुरियूं हूंदियूं। उमिरे ते विया उन्हनि बि घुरियूं हूंदियूं। औलिया अल्लाह जे दरबार में मज़ार ते वञूं दुआऊं घुरूं पिया या न? घुरूं पिया, सभु पिया घुरनि भई दुआ घुरनि। दुआ मुख़ल इबादत, इबादत जिस्म आहे ऐं उनजी जान दुआ आहे। अहिड़ी वॾी अज़मत वारी शइ दुआ। सभु पिया घुरनि, आऊं अवां असीं दुआऊं सभु घुरूं पिया पर ज़रो हथ ॿधी अर्ज़ु थो करियां त उमिरि सॼी मथे नज़र रखी ऐं ईअं कोन चवंदुसि त को कोन हूंदो, हूंदो को विड़लो हूंदो, पर घणनि इहा दुआ कॾहिं कमु घुरी हूंदी। ऐं अल्लाह जे हबीब चयो घुरो त ही दुआ घुरो, अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका, ऐ मुंहिंजा रब घुरां थो। रहमत चयो छा थो घुरी? चई आऊं सिर्फ़ु मुंहिंजा रब तुंहिंजी मुहबत थो घुरां। सुभान अल्लाह। ऐं तुंहिंजी मोहब्बत खां पोइ मुंहिंजा रब आऊं तुंहिंजे महबूब जी मोहब्बत घुरां थो। इहा ॿी मोहब्बत। ऐं वरी पोइ हिते अञा दुआ ख़तम कोन थी आहे। दुआ जो टियों हिसो आहे असअलुका हुब्बक हुब्ब हबीबिक हुब्ब मन युहिब्बुक। ऐं जेके मुस्तफ़ा से मोहब्बत रखनि मौला उन्हनि जी बि मोहब्बत ॾे।
जेके पंहिंजे दिल में ॿिन्ही जहाननि जे सरदार जी मोहबत रखनि, मुंहिंजे दिल में बि मुंहिंजा रब उन्हनि जी मोहबत ॾे। इहे टे मोहबतूं घुरी ऐं उन खां पोइ ॿिन्ही जहाननि जे सरदार चयो अञा हिकिड़ी चौथी शइ बि आहे, उन जी बि दुआ घुरिज। उहा शइ ई आहे हुब अमलिन युक़र्रिबुना इलैका। ओ मुंहिंजा पालनहार, मूंखे मोहबत ॾे, पर उन्हनि नेक कमनि जी मोहबत ॾे जेके कम करियां ऐं उहे कम मूंखे रब जी बारगाह में मुक़र्रब बनाए छॾीनि। सुभान अल्लाह। अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾे ऐं असीं दुआ घुरूं, पर इहा दुआ बि यादि करे घुरंदा हलूं, दुआ घुरंदा हलूं। अल्लाह जो महबूब ऐं रब ॾिनो असांखे, रब ॾिनो। ज़रो गौर कजा, हींअर अवां जेकॾहिं तवजह हेॾां हूंदी भई हेॾां होॾां तवजह थी त पोइ मूं वारी ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी। हथ ॿधे अर्ज़ु करियां जी, आऊं पियो अवां सां ॻाल्हियूं करे ऐं अवां गौर सां ॿुधंदा ऐं मुहबत सां ॿुधंदा त आऊं ॿुधाइण त आयो आहियां। ॿियो हिते अचण जो मुंहिंजो को मक़सदु कोन्हे ऐं ॿुधाइण खां पोइ ॿियो मक़सदु आहे बुज़ुर्गनि जी ज़ियारत, सो आऊं करियां पियो अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह तौफ़ीक़ अता फ़रमाए। त मूं अर्ज़ु छा पियो कयो, यानी महबूब हो रब जो ऐं पंहिंजो महबूब रब ॾिनो कंहिंखे, असांखे। रब जो महबूब महबूब ॾिनाई। यादि रखजा, ॻाल्हि हिते छॾां थो, साईं अचनि पिया, मरहबा चओ, ज़ियारत करियो, अदब करियो, उथी साईं जन खे हिकिड़ी जाइ ते अज़ब सां विहार त पोइ आऊं अॻिते ॻाल्हि करियो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, सैयद मुहम्मद बुखारी। नारे तकबीर, नारे रिसालत, सादात इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह। यानी महबूब रब जो ऐं रब उहो महबूब ॾिनो असांखे, महबूब रब ॾिनो असांखे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु थो करियां, असांखे अल्लाह पाक पंहिंजो महबूब ॾिनो त छा महबूब जे अचण खां पहिरीं महबूब जो इंतज़ारु कंहिंखे हो या न हो? रब ॾिनो इहो त रब जो फज़ल थियो, पर छा महबूब जे अचण खां पहिरीं को तज़किरो, का यादि, का ॻाल्हि, को इंतज़ारु हो या न? सभई हमेशह ॿुधूं पिया त 1,24,000 नबी सभई इंतज़ारु कंदा, सभिनी खे इंतज़ारु हो। इंतज़ारु कहिड़ी शइ जो? छो त रब पहिरीं ॾसे छॾियो हो त ईंदो। इहे ॻाल्हियूं सभु जेकॾहिं आऊं करियां त पोइ यानी एतिरी मूं में बि हिमत कोन्हे। आलम अरवाह में अल्लाह ताला सभिनी नबियनि खे गॾु करे उन्हनि खां वादा वठी ऐं रब इहो ॾसे छॾियो हो त आईं बि वेंदा, पर आंजे वञण खां पोइ मुंहिंजो महबूब ईंदो। ऐं रब वादो इहो वरितो हो त जॾहिं अचे त कलमू उन जो पढ़जा ऐं ख़िदमत बि उन जी कजा। इहे सभु अल्लाह ताला वादा वठी नबियनि सगोरनि खां गवाहियूं वठी सभु मामिलो पुख़्तो मज़बूत करे पोइ रब हलाया नबी। त ईअं कोन्हे जो ॿिन्ही जहान जे सरदार जी पाक विलादत खां पहिरीं महबूबनि जो इंतज़ारु कोन थिए थियो। न न, नबियनि पे इंतज़ारु कयो, मुरसलीन पे इंतज़ारु कयो ऐं हर नबी जी उम्मत पे इंतज़ारु कयो। तफ़ासीर में तक़रीबन 9 अहिड़ा मुक़दस पैगंबर आहिनि
जन जूं दुआऊं मज़कूर आहिनि उन्हनि दुआऊं पे घुरियूं त मुंहिंजा मौला तुंहिंजो महबूब असांखे ॾे। वाह 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 सुभान बाक़ाइदा वॾियूं वॾियूं तफ़सीरुनि में हदीसूं मौजूद आहिनि। अल्लाह बेशक बेशक ईअं न त इंतज़ार कोन हो, इंतज़ार सभिनी खे हो ऐं सभई वाट निहारे वेठा हुआ, सभिनी दुआऊं पे घुरियूं त मूं सारींदे सुपरी अची जे हेकार। वाह हर नबी जी ज़बान ते हो त या रसूल अल्लाह अचणो त आहे पर मूं सारींदे सुपरी अची जे हेकार त पेरें धरियां पिंबड़ियूं ऐं हंध विछाया वार पोइ साजन सभु जमार गोली थी गुज़ार। वाह वाह सुभान अल्लाह बहुत असीं गोला थियूं या न थियूं पर नबियनि जी आरज़ू हुई त आमिना जो लाल अचे ऐं असीं गोला थी गुज़ारियूं। वाह वाह सुभान रब चल असांखे महबूब जा ग़ुलाम बना। आमीन 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 बहुत नी मूं सारींदे सुपरी अची जे हेकार। ये अंबियान जो दुआऊं हुयूं जेके शाह साहब रिसाले में लिखियूं आहिनि। बेशक बेशक नबियनि खे ख़बर हुई त रब जो महबूब ज़रूरु ईंदो। हाणे सभु पिया दुआऊं कनि मूं सारींदे सुपरी अची जे हेकार त करियां छा चई पेरें धरियां पिंबड़ी हाय है हाणे फुल विछाइनि वाह वाह वरी लाल कारपेटूं विछाइनि वाह ऐं वरी कतारूं करियो बीठा आहिनि अॼु बि इस्तक़बाल थियनि था जिया जिया पर हिते फुलनि जी ॻाल्हि कोन्हे पेरें धरियां पिंबड़ियूं। वाह ऐं तूं महबूब जिथे अची वेही उते मखमल वारा बिस्तर न उते हंध ऐं उन बिस्तर जी जाइ ते पंहिंजा वार विछाया। वाह वाह बेशक पेरें धरियां पिंबड़ियूं हंध विछाया वार पोइ अवां अची वञो त साजन सभु जमार गोली थी गुज़ारिया। सुभान अल्लाह। ही चए केरु पियो हज़रत आदम हज़रत नूह हज़रत मूसा हज़रत ईसा हज़रत इब्राहिम हज़रत इस्माइल अला नबीना व अलैहिमुस्सलातु वस्सलाम सभई नबी सगोरा पिया इंतज़ार कनि दुआऊं घुरनि। बेशक दुआऊं घुरियूं या न जिया बेशक ऐं पोइ उन्हनि जी आरज़ू इहा ई हुई अचनि अचनि मूं सारींदे सुपरी अची जे हेकार अची जे हेकार। पर उहा नेमत रब कंहिंखे ॾिनी असांखे हू दुआऊं घुरंदा रहिया सिर्फ़ नबी न उम्मत बि। हाणे हिकिड़ी मिसाल थो ॾियां थोरो गौर कजा। उहा मिसाल कहिड़ी मूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त रब इहो अहसान अता से कयो नबियनि सॻोनि सभिनी दुआऊं पे घुरियूं दुआऊं पे घुरियूं ऐं मूं अव्हां खे हिकिड़ो तफ़सीर जे हिसाब सां तइदाद ॾिसो त 9 नबियनि सॻोरनि जो वॾी तफ़सील सां ज़िक्र आहे त उहे हर वक़्तु इहा ई दुआ कंदा रहिया रब खां घुरंदा रहिया। हज़रत मूसा कलीमुल्लाह मूसा जेको तूर ते रब उन्हनि सां ॻाल्हाईंदो हो यानी तूर ते वेंदा हुआ त हज़रत मूसा कलीमा सां रब छा कंदो हो रब ॻाल्हाईंदो रब कलम अल्लाह मूसा तकलीमा। हिते वॾियूं बहसूं आहिनि बहस में वञण जी ज़रूरत ई कोन्हे महसूस ई कोन था करियूं। ईअं न त हज़रत मूसा ॻाल्हाईंदा हुआ न रब ॻाल्हाईंदो हो कलम अल्लाह अल्लाह कलाम कयो हज़रत मूसा से हज़रत मूसा से रब कलाम कंदो हो। ऐं पोइ अव्हां पाण ॿुधो हूंदो जॾहिं तौरात हज़रत मूसा खे जेको रब किताब ॾिनो उनजो नालो तौरात 4 वॾा किताब उन्हनि में तौरात हज़रत मूसा खे रब अता कयो। पर अता करण खां पहिरीं अव्हां ॿुधो हूंदो रब चयो मुंहिंजा कलीम किताब ॾियण थो चाहियां पंहिंजी क़ौम जी हिदायत जे लाइ। पर हीअं करियो 30 रोज़ा रखी पोइ अचो तूर ते त उते ॾियां किताब 30 रोज़ा रखी पोइ अचो तूर ते। क़ुर बि त रब नाज़िल कयो न पर महबूब जी शान इहा हुई त रब ईअं कोन चयो त गारे हिरा में अचो या अवां जबल सौर ते अचो या जबल अबू कुबैस ते न रब चयो हू त सभु शान वारा हुआ पर तूं त मुंहिंजो महबूब आहीं हाणे तोखे आउं ईअं कोन चवंदो त हुते अच त क़ुर ॾियां न रब चयो मुंहिंजा महबूब तूं जिथे हूंदे उते क़ुर ईंदो तूं जिथे हूंदे उते क़ुर इहा आहे महबूबियत। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे रब चयो रख 30 रोज़ा रखियाई 30 रोज़ा रखियाई। पोइ जॾहिं वञण जो इरादो कयईं तॾहिं ख़्यालु थियो
त 30 रोज़ा रखिया आहिनि, मादो ख़ाली हो, थी सघे थो वात में का बू हुजे, वञा पियो रब सां ॻाल्हाईंदुसि त चऊं अदब इहो आहे त ॾंदण करे साफ़ मुंहुं करे पोइ वञी रब सां ॻाल्हायां। ऐं जॾहिं रब जी बारगाह में पहुता तॾहिं रब चयो मिसवाक कयो अथई, फरमायूं त हा मौला। रब चयो रोज़ा रखिया हुआ, उन जेका बू थिए आई उहा मुश्क खां बि मूंखे भली पे लॻी। रोज़ेदार जे मुंहं जी बू रब खे मुश्क खां बि रखंदा तॾहिं न। ऐं जेको रमज़ान में खेंदो उन जे मुंहं जी बू कहिड़ी, नालो कोन वठंदुसि, कंहिं आलिम खां पुछी ॾिसजा। इन जेको रोज़ो रखे उन जे मुंहं मां जेका बू अचे उहा रब खे पसंदि। रमज़ान में या को बि खणी रब लाइ रोज़ो रखे त ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हुनि खे त उहा बू वणंदी कोन, पर रब खे वणे पई, छो त रब लाइ रोज़ो रखियो आहे। रमज़ान वारा रोज़ा रखी ऐं रोज़े खोलण इफ़्तार जे वक़्तु ज़ाहिर ॻाल्हि आहे सॼो ॾींहुं मुंहुं बंदि रहियो, न खाइणु न पीअणु, ऐं बू त ज़रूरु थींदी, पर रब खे पसंदि, रब खे मुश्क जहिड़ी। हिते मूं जुमिलो चयो जेको नथो रखे उन जे मुंहं जी बू कहिड़ी हूंदी। हाणे इहो पुछजा मसालो कंहिंखां, उलमा इकराम खां पुछजा त उन जे मुंहं मां जेका बू अचे थी उहा रब खे ऐं मलाइकनि खे लॻे कहिड़ी थी। अल्लाह तौफ़ीक़ ॾे। रब चयो रोज़ा रखण जो हुकुम एतिरे लाइ ॾिनो, तूं वरी ॾंदण करी आहीं, चई न वञ वरी 10 रोज़ा रखी बग़ैर मिसवाक के पोइ अच। हज़रत मूसा कलीमुल्लाह वरी रखिया 10 रोज़ा थिया 40। हाणे विया तूर जे डूंगर मथे, रब कलाम कयो ॾिनाई तौरेत। गौर से ॿुधजा, तौरेत खणी जॾहिं आया पोइ ख़ैर वाक़ियो डिघो आहे। पुठियां क़ौम छा कयो, हुन सामरी ठाहियो हिकिड़ो बछड़ो, क़ौम कई पूजा। हज़रत मूसा कलीमुल्लाह हज़रत हारून ते थिया नाराज़ ऐं पोइ कावड़ मंझां खणी ॾाढ़ी झलियाऊं, पाण चऊं ॾाढ़ी मंझल दुश्मन खिलंदा। हीअ ॻाल्हि मूं एतिरे लाइ कई आहे त ॾाढ़ी हुई, मर्द हूंदो त हूंदी, मर्द हूंदो त माई खे हूंदी कोन, वीचारी ते मयारी कोन। माफ़ कजा साईं, ॻाल्हि अचो वञे तॾहिं मूं ऐं फ़क़ीर चयो छॾां, ऐं अलाह करे कंहिंखे ख़राबु न लॻे। हा ॻाल्हि भली आहे साईं, ॻाल्हि भली आहे, ॻाल्हि भली। ॾाढ़ी कंहिंजी, मर्द जी औरत जी? हक़ीक़त आहे न, वॾी नबियनि, सभिनी नबियनि जी सुन्नत, सभिनी नबियनि जी सुन्नत। ऐं साहब वरी कहिड़ी हीअं मुठ में अचे एतिरी, नंढड़ी उहा ॾाढ़ी आहे कोन, उन जो शुमार ई कोन्हे। उन जे कूड़ण में कोई फ़र्क़ु कोन्हे, कोई फ़र्क़ु कोन्हे। कूड़े छॾो या भले ई थोरी खसखसी रखो, ॿिन्ही में कोई फ़र्क़ु कोन्हे। ॾाढ़ी उहा जेका मुंहिंजे महबूब जी सुन्नत मथे हुई उहा आहे ॾाढ़ी। रब खे न उन खां डिघी ऐं न वरी उन खां घटि, हा उन हद में हुजे त पोइ सुभान अल्लाह, अल्लाह तौफ़ीक़ ॾे। हज़रत मूसा कलीमुल्लाह खणी आया तौरेत सॼी लिखियल तख़्तनि मथे, इत्मीनान थियो, सुकून थियो, अची वेठा हाणे था तौरेत पढ़नि। तख़्ता खणंदा विया, पढ़ंदा विया, पढ़ंदे पढ़ंदे हुक्म हुआ, आकाम हुआ, जाइज़ नाजाइज़, हलाल हराम, हीअं कजे हीअं न कजे, हीअ कंदा त सज़ा, हीअं कंदा त सज़ा, हीअ कंदा त इनाम ही मिलंदो। पढ़ंदे पढ़ंदे वञी जो हिकिड़ो तख़्तो खयो अथनि त वॾे अखरनि में लिखियल हो त हिकिड़ी उम्मत ईंदी, हिकिड़ी उम्मत ईंदी। इहा हुई हेडिंग, हेडिंग सम्झो पिया न, सुर्खी। हेडिंग उहे सम्झनि जेके अख़बार पढ़नि। हींअर त अख़बार रहिया ई कोन, हींअर सॼो कमु अची वियो मोबाइल में। ख़बर लिखियल हूंदी न, ख़बर सॼी हूंदी लिखियल नंढनि हरफ़नि में, मथे वॾा हरफ़ लिखियल हूंदा। माण्हू उनखे ॾिसी पोइ ख़बर में उहा ॻाल्हि हुजे या न हुजे पढ़ंदो ज़रूरु, हैरत में पइजी वेंदो। हाणे अॼु हिकिड़ो माण्हू कंहिंजे मरण जूं दुआऊं पियो करे ऐं लिखियल अचे फलाणो मरी वियो, ज़रूरु निहारंदो त मरी वियो। लिखियल हूंदो त मोह ॿियो आहे,
एड़ा धोखा हींअर घणेई पिया हलनि अल्लाह महफ़ूज़ रखे मथे लिखियल हूंदो वॾनि हरफ़नि में त तख़्ती खई पढ़ाई मथे लिखियल उम्मत ईंदी तॾहिं ॾिठऊं उम्मत ईंदी ऐं उनजो हिन अलाह जे कलाम में अचण खां पहिरीं ज़िक्र त ज़ाहिर ॻाल्हि आहे उम्मत का शान वारी हूंदी तॾहिं पाण पढ़णु शुरू कयूं त उन उम्मत जो ज़िक्र हीअं लिखियल हो साबिक़ूनल अव्वलून उम्मत ईंदी तमामु उम्मतुनि खां बाद ईंदी पर जन्नत में सभिनी खां पहिरीं वेंदी बेशक बहुत साबिक़ूनल अव्वलून हिते हिकिड़े घंटे जी तशरीह थी सघे थी साबिक़ूनल अव्वलून तमाम उम्मतुनि खां बाद में शरफ़ में सभिनी खां वधि करामत में बुज़ुर्गी में इज़त में अज़मत में पहिरीं जेतिरियूं बि उम्मतूं आयूं सभिनी खां वधि ऐं जन्नत जा दर जॾहिं खुलिया तॾहिं जन्नत में वञण में सभिनी खां अॻु असाबिक़ूनल हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं उम्मत जी इहा शान पढ़ी तॾहिं अर्ज़ कयईं मौला इहा उम्मत मूंखे ॾे इहा उम्मत ज़ाहिर ॻाल्हि आहे शान वारी उम्मत हुई हज़रत मूसा कलीमुल्लाह चयो त मुंहिंजा मौला ही उम्मत मूंखे ॾे अल्लाहु अकबर रब इरशाद फरमायो ऐं मुंहिंजा कलीम तिल्क उम्मत अहमद ही उम्मत त मुंहिंजे महबूब मुहम्मद जी आहे सुभान अल्लाह ॻाल्हि सोचण जहिड़ी सोचंदा बि हलिजा न अल्लाह सोचण जी तौफ़ीक़ ॾे आमीन परवरदिगार रब फरमायो ही उम्मत मुंहिंजे महबूब मुहम्मद जी रखियईं तख़्ती वरी तौरेत जो ॿियो तख़्तो खणी जा ॾिसे त उन ते बि लिखियो पियो आहे उम्मत ईंदी बेशक वरी ख़्याल पैदा थियो त ही वरी उम्मत कहिड़ी हूंदी त उन में लिखियल हो त अनाजीलुहुम फी सुदूरिहिम ही अहिड़ी उम्मत ईंदी जो रब जो सॼो कलाम उन जे सीने में हूंदो बेशक बेशक मतिलब ही थियो त अॻियां नबी जेके हुआ उन्हनि ते जेके किताब लथा न तौरेत ज़बूर इंजील ही किताब रब जो कलाम पर उम्मत में इहो कलाम कंहिंखे बि यादि थींदो ई कोन हो न उम्मत में अल्लाह जो सॼो कलाम यादि सिर्फ़ नबी खे हूंदो हो उम्मती उनखे यादि सीने में सांढे महफ़ूज़ करे रखी सघंदा ई कोन हुआ इहा शान रब ॾिनी महबूब जी उम्मत खे अनाजीलुहुम फी सुदूरिहिम रब चयो मुंहिंजे महबूब जे सदके में सॼो मुंहिंजो कलाम 30 पारा 7 वरहनि जो ॿार बि मुंहिंजी उम्मत जो हूंदो त सॼो कलाम उन जे सीने में महफ़ूज़ हूंदो उहो हाफ़िज़ क़ुरान हूंदो उम्मत खे एॾो मक़ाम मिलियल ॾिसी हज़रत मूसा कलीमुल्लाह चयो त मुंहिंजा रब ही उम्मत मूंखे ॾे रब चयो तिल्क उम्मत अहमद इहा बि उम्मत मुंहिंजे मिठे मुस्तफ़ा मुहम्मद जी सुभान अल्लाह तख़्तो रखी वरी पढ़ाई वरी लिखियल हो त हिकिड़ी उम्मत ईंदी ऐं उन जो जॾहिं ज़िक्र पढ़ाई त लिखियल हो याकुलूनल फय ही उम्मत उहा आहे जेको अॻिनि उम्मतुनि मथे जेका शइ जाइज़ कोन हुई उहा रब हिन लाइ जाइज़ करे छॾी लिखियल हो त फय हिन लाइ जाइज़ हाणे फय मां केरु सम्झे फय मां सिर्फ़ु आलिम सम्झंदा क़ुरान मजीद में ऐं तफ़सीरुनि में फ़िक़ह जी किताबनि में ही सभु मसाला लिखियल आहिनि हिकिड़ो आहे गनीमत ऐं ॿी आहे फय दुश्मननि से जंग थी दुश्मन खे जंग करे जेकॾहिं हारायो दुश्मन भॼी विया माल छॾे विया ऐं उहो खणी वेड़े छेड़े हथ कयूं इहा गनीमत दुश्मन जंग करण जे लाइ विया दुश्मन ॾिठो मुक़ाबले जी हिम्मत कोन्हे दुश्मन ॾिसंदे ई भॻो भॼंदे जेको माल छॾियाई हिनी वञी खयो इहो फय हाणे गनीमत वारे माल में त हिनी महिनत कई हुई जाइज़ हो पर अॻिनि उम्मतुनि में फय जाइज़ कोन हुई छो त हिननि कोशिशि कई कोन हू छॾे भॻा हिननि खयो त हाणे अॻियूं उम्मतूं जेके उन्हनि में हुकुम हो त खणी रखो जंग में ऐं उते बाहि ईंदी खाए छॾींदी अवां लाइ जाइज़ कोन्हे पर अल्लाह जे हबीब मुस्तफ़ा जे सदके रब ताला ज़िक्र कयो त उम्मत ईंदी ऐं उन लाइ रब फय जाइज़ करे छॾी इहो करम हज़रत मूसा चयो त रब पहिरियों 2 त कोन ॾिनियूं ही त ॾे तॾहिं अलाह ताला चयो न मुंहिंजा कलीम तिल्क उम्मत अहमद इहा उम्मत मुंहिंजे अहमद जी
वरी खयाई तख्ती उनखे पढ़ाई त अञा बि हिकिड़ी उम्मत ईंदी जी ऐं उन में लिखियल हो त याकुलून सदक़त, उन लाइ सदको थियणु जाइज़, अॻिन उम्मतुनि लाइ जाइज़ कोन सदको माना कुर्बानी। कुर्बानी करे खाए छॾूं था या न? जी हा त कुर्बानी त कंदा हूंदा, ॿिया सदका पंहिंजी जाइ ते। जी जेको ईद उल अज़हा अचे थी न, उन मथे जेको कुर्बानी कयूं था या न? अॻिन उम्मतुनि में जाइज़ कोन हो। कुर्बानी जंहिं बि शइ जी हूंदी खणी झंग में रखंदा, पोइ मथां ईंदी बाहि, या त खाए छॾंदी हुई या खणी वेंदी हुई। इहा क़बूलियत जी निशानी हुई। बिल्कुलु अवां पाण अंदाज़ो करियो, हाबिल काबिल वारो वाक़ियो पढ़िजा जे पढ़ी सघो था त। हा, उते इहो ई फ़ैसिलो थियो त हाबिल बि कुर्बानी जो रखे शइ, काबिल बि रखे, जंहिंजी क़बूल थी उहो सचो। ख़ैर उहो वाक़ियो पंहिंजी जाइ ते। यानी याकुलून सदक़त, अहिड़ी उम्मत ईंदी जंहिंजे लाइ सदके जो माल थियणु जाइज़। हज़रत मूसा कलीमुल्लाह ॾिठो त ही त वॾी शान वारी ऐं वॾी फज़ीलत वारी, कुर्बानी करे पाण खाए बि पाण। सुभान अल्लाह या न? सुभान अल्लाह तॾहिं बि जे नथा कनि त पोइ बि असांखे अलाह तौफ़ीक़ ॾे। आमीन पर हीअ यानी कुर्बानी रब लाइ, जी रब राज़ी थिए, सुन्नत मथे अमल थिए, ऐं पोइ वरी रब इजाज़त ॾेई छॾी त आऊं बि राज़ी थियुसि, सुन्नत बि अदा थी, हाणे तूं पियो खा। वाह सुभान अल्लाह ॾींदे त तुंहिंजी भलाई, न ॾींदे त बि खाई सघे थो। हूअं त मसालो 3 हिसनि जो आहे, पर हींअर हिते मसाला कोन किबा। ऐं ॻाल्हि थोरो हीअं जल्दी में कंदो हलां त वक़्त जो लिहाज़ रखी सघां। इहा शान पढ़ी चई मुंहिंजा मौला ही उम्मत बि मूंखे ॾे। रब चयो इहा उम्मत मुंहिंजे महबूब जी। वाह हाणे हज़रत मूसा कलीमुल्लाह तख़्तियूं खणंदा वञनि, पढ़ंदा वञनि, ऐं ज़िक्र पियो हले किथे अल्लाह जे मुक़द्दस कलाम तौरेत में उम्मत जो ज़िक्र। वाह वाह कंहिंजो ज़िक्र? उम्मत जो ऐं उम्मत जो ज़िक्र एतिरे लाइ थियो जो उम्मत मुस्तफ़ा जी आहे। वाह उम्मत कंहिंजी? नबीअनि जे नबी, रब जे महबूब जी उम्मत। निस्बत ॾिसजा, एॾी निस्बत हिन उम्मत खे मिली। उम्मत अञा हाणे ईंदी, पर अल्लाह जे कलाम किताब में अल्लाह ताला महबूबनि जे सदके में हिन उम्मत जी शान अॻे ई बयानु करे छॾी। जिथे इहो ज़िक्र हो त नबीअनि जो नबी ईंदो, उते इहो बि ज़िक्र हो त अहिड़ी शान वारी उम्मत बि ईंदी, उम्मत बि ईंदी। वरी कयूं हिकिड़ो तख़्तो। हाणे डप मके जा सभु तख़्ता कोन खणुसि, ऐं 2-4 थो खणा। तख़्तियूं यानी जंहिं मथे तौरेत लिखियल हुई। हदीस शरीफ़ त घणी डिघी आहे, पर आऊं हाणे हीअ आख़िरी ॻाल्हि थो अर्ज़ु करे पोइ अचां थो मक़सद ॾांहुं। हज़रत मूसा कलीमुल्लाह वरी खयो हुन तख़्ती खे, फरई हाणे त ठीकु आहे न, तख़्ती मां कंहिंखे डपु थींदो हुजे, तख़्तो तख़्ती त खणी फरई चको। जी हा, ही वॾा जेके आहिनि उन्हनि खे त ख़बर हूंदी, बाक़ी नंढनि खे हुजे तॾहिं काग़ज़ हुआ ई न को कलम हुआ। फरयूं हुयूं ऐं वरी उन मथे अछो करणा लॻाईंदा हुआ मेट, ऐं पोइ मस बि पाण ठाहे, कलम बि पाण ठाहे, ऐं वीचारा असां जहिड़ा मुला लिखी ॾींदा, ॿार पढ़ंदा हुआ। हाणे फाथा मुला, फरई बि साफ़ करणी, वरी लिखणा, वरी उनखे मेटे, वरी ॿिया लिखणा। इहो कमु सभु मुले, इहे कम सभु थींदा। हींअर त साईं आसानियूं थियूं पियूं, अलाह जो फज़ल करम, सुभान अल्लाह। इहो सभु हुज़ूर जो सदको। वरी ॾिठाऊं त लिखियल हो उम्मत ईंदी, चऊं त उम्मत वॾी शान वारी, थी सघे थो रब इहा उम्मत मूंखे ॾे। उन में लिखियल छा हो त उम्मत अहिड़ी ईंदी जो उहा उम्मत नेकी जो इरादो कंदी, रब मलक फ़रिश्ते खे चवंदो लिखी छॾ। नेकी जो सचो हुजे, सचो लिखियल हो त ही अहिड़ी उम्मत ईंदी, यानी नेकी जो इरादो करण से ही रब चवंदो हिकिड़ी नेकी लिखी छॾ, हिकिड़ी नेकी लिखी छॾ। ऐं उन इरादो कयईं हिकिड़ी लिखाणी, पर रब तौफ़ीक़ ॾिनी। इरादे खां पोइ उन जेकॾहिं इहो नेक कमु कयो त रब चयो मुंहिंजे महबूब जो उम्मती आहे, लिहाज़ा कमु हिकिड़ो, नेकी हिकिड़ी लिख ॾ। ईअं आहे या न? नमाज़ूं फ़र्ज़ केतिरियूं थियूं हुयूं? 50। पोइ हज़रत मूसा माफ़ कराईंदे रहियूं 5, पर रब त 50 कयूं हुयूं न।
रब चयो ला तब्दील ले कलिमातिल्लाह, महबूब जे सदके में उम्मत मथे आसानी करे 45 माफ़ करे छॾियो अथम, पर पढ़ंदा त सवाब 50 जो ॾींदुसि। सुभान अल्लाह बेशक अॼु बि जेकॾहिं को माण्हू 5 वक़्त जी नमाज़ पढ़े थो त उनखे 5 जो न बल्कि चूंकि उम्मत मुस्तफ़ा में आहे उनखे 5 पढ़ाई 50 जो सवाब मिलियो। सुभान अल्लाह मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा, जंहिं हिकिड़ी नेकी कई अल्लाह उनखे 10 नेकिन जो सवाब ॾे थो। बेशक असां जलसो हिकिड़ो कयो आहे, बेशक जलसो 10 जलसनि जो सवाब। सुभान अल्लाह वाह गोया कि असां 10 ॾींहं हिते हिन ई तरह 10 जलसा कया 10 बिल्कुलु। अवां कंहिंखां बि फतवो मुफ्ती खां पुछी सघो था, जी हिकिड़ी नेकी जो बदिलो 10, इहो हिन उम्मत जी शान, उम्मत जी इरादो करे हिकिड़ो सवाल। माशर में अमल खुलंदा, अमल रब चवंदो पढ़, भले पढ़ियल हुजे या न हुजे, ईअं सॼो दफ़्तर ॾेई रब चवंदो हाणे पढ़। तो जेकी कयो न सभु लिखियो पियो आहे, हाणे पढ़ वेई, हाणे सभु पढ़ंदा, सभु जेकी कुझु कयाऊं सो पढ़ंदा, जेकी कुझु ॻाल्हाइणा सो सभु पढ़ंदा। छो त तराज़ू में 2 शयूं तुरंदियूं, अमल बि तुरंदा, कौल बि तुरंदा, कम जेके कया उहे बि तुरंदा, ज़बान से जेकी ॻाल्हाइणा उहो शइ बि तुरंदी। भलो ॻाल्हाइणो हूंदो त नेकी ऐं बुराई हूंदी त अल्लाह। हाणे फ़क़ीर के सफ़ा बिना मक़सद जे हिकिड़ो लफ़्ज़ चई वरी चुन ॻाल्हि ॻाल्हि कयूं, लफ़्ज़ ॻाल्हाइणा 5, उन सां गॾु 5 गारियूं, हाणे तुरंदा तॾहिं त बिना मतिलब जे भई माण्हू ॻाल्हाए त कुझु सोच फ़ाइदो कुझु कोन, फ़ाइदो हुजे त ॿी ॻाल्हि सम्झो, दुनियावी हुजे या को बि फ़ाइदो हुजे, को बि फ़ाइदो कोन्हे, सफ़ा लायानी बेकार, हीअं वेठा वेठा बकवासूं कनि, सॼो ॾींहुं पिया ॻाल्हाइनि, सभु तुरंदो साईं, सभु ज़बान में जा ॻाल्हायूं त ज़रा सोचे सम्झे ॻाल्हायूं त हीअ ज़बान रब ॾिनी एतिरे लाइ जो असीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह अल्लाह जे हबीब जो ज़िक्र करियूं। ज़बान ता बुवद्दर दहां जाएगीर सनाए मोहम्मद बुवद दिल पज़ीर। हिकिड़े आशिक चयो मौला जेसीं मुंह में ज़बान आहे तेसीं ॿी का बि ॻाल्हि न निकिरे, तो जे महबूब जो ज़िक्र कंदो रहां, राति ॾींहुं गुज़रंदा रहनि। सुभान अल्लाह ज़बान ॾिनी, दुरूद पढ़ंदा रहूं, सुभान अल्लाह, माला माल माला माल। अल्लाह तौफीक अता फरमाए, तौफीक अता फरमाए। यानी मूं ॻाल्हि पे कई त हिकिड़ो नेकी जो इरादो कयाई, न कयाई त हिकिड़ी नेकी, इन मथे पे ॻाल्हि कयमि। हिकिड़े नेक बाने खे अमल मिलंदा, रब चवंदो पढ़, पढ़ंदे पढ़ंदे विच में ईंदो त हज जो सवाब, कंहिंजो सवाब, हज जो सवाब, तॾहिं उते बीह रहंदो, इजाज़त घुरी, चवंदो मौला इजाज़त हुजे त अर्ज़ु करियां। रब चवंदो इजाज़त आहे, चई हज मूं कयो ई कोन ऐं लिखियो पियो आहे, हज मूं कयो ई कोन, तलब हुई, रोंदो होसि, तड़प हुई, मोहब्बत हुई, सॼी उमिरि इन आरज़ू में गुज़री वई त कॾहिं अल्लाह जो घर ऐं रब जे महबूब जो दर ॾिसां, पर क़िस्मत कोन थी, वञी कोन सघियसि। हज लिखियो पियो आहे, हज कोन कयमि। रब चवंदो मूंखे बि ख़बर आहे तो हज कयो कोन आहे, पर जॾहिं हाजिन खे वेंदो ॾिसंदो हुए तॾहिं जेके लुड़क वहंदा हुआ उन लुड़कनि खे मूं तो जो हज बनाए छॾियो। या शान हिन उम्मत जी, अमल करे त माला माल, नियत करे तब माला माल। अल्लाह तौफीक अता फरमाए, रब तौफीक दे। इरादा त करियूं त हीअं कंदासूं, इरादो करियूं, इरादो सच्चो हुजे, अल्लाह उन मथे बि तौफीक यानी अजर अता फरमाए। बेशक रब चयो तूं हज त कोन कयो, पर तूं यानी इरादो कयो ऐं तूं इरादे में सच्चो हुई, इरादे में सच्चो, ऐं मूं उन जो तोखे अजर ॾेई छॾियो, तोखे हज जो सवाब मिलियो। हज जो त हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं इहो पढ़ियो त उम्मत ईंदी, इरादो कयई त हिकिड़ो सवाब, उहो अमल कयई त 10। इन जो ज़िद बि अर्ज़ु कंदो हलां न, इन जो ज़िद पोइ उन ई साॻी में लिखियल हो त अहिड़ी उम्मत ईंदी, बुराई जो इरादो कयाई, रब मलक सगोर खे चवंदो मतां लिखे,
मतां लिखे भाई जो इरादो कयो रब चयो ऐं लिखण वारा फरिश्ता मतां लिखे ऐं जे कॾहिं छॾे त लिखिजे ऐं बुराई करे त 10 मतां लिखे हिकिड़ी बुराई लिखिजे कोन अवां गौर ई कोन कयो गौर कोन कयो या सम्झ में कोन या हाणे ॻाल्हि ॻरी पई थी अहिड़ा बहितर ॼाणे यानी ही उम्मत जी फज़ीलत वरी थोड़ो अर्ज़ करे गौर कजा अल्लाह करे सम्झ में अचे नेकी जो इरादो कयई अञा अमल कयो कोन अथसि रब चयो लिख हिकिड़ी ऐं जे वो नेक कम कयाई त रब चए तो लिख 10 बुराई जो इरादो कयाई त हाणे अकुल त ईअं थो चए त इरादो कयो आहे नेकी इरादे से नेकी लिखजी वई त बुराई बि लिखजे पर रब चए तो न न महबूब जो उम्मती आहे बुराई मतां लिखे हाणे लिखे कोन पियो जे बुराई छॾाई त हिकिड़ी नेकी तो लिखे ऐं अल्लाह करे न जे के उहो बुरो कम कयाई त रब चए तो सिर्फ़ हिकिड़ी बुराई लिख नेकियूं 10 पियो लिखजनि बुराई हिकिड़ी इहो करम न त ॿियो छा इहो रब जो फज़ल न त ॿियो छा इहो सदको मुस्तफ़ा जो इहा सुञाण हिन उम्मत जी ऐं इहा शान मुस्तफ़ा जी हिन उम्मत जी हज़रत मूसा कलीमुल्लाह हिन उम्मत जो इहो मक़ाम मर्तबो पढ़ंदा विया दुआऊं कंदा विया घुरंदा विया हदीस घणी डिघी ऐं पोइ आख़िर में जॾहिं हर सवाल मथे जवाब इहो मिलियो त तिलक उम्मत अहमद इहा मुंहिंजी अहमद जी उम्मत तॾहिं खणी तख़्तियूं रखी नबूवत वारा हथ खणी रब जी बारगाह में अर्ज़ कई त मुंहिंजा मौला जेकॾहिं इहा उम्मत तूं नथो ॾे त तुंहिंजी मर्ज़ी हाणे ही त दुआ क़बूल कर जो मूं मूसा कलीमुल्लाह खे तुंहिंजे हबीबुल्लाह मोहम्मद जी उम्मत में दाख़िल सुभान अल्लाह तकबीर अल्लाह रिसालत या रसूल अल्लाह मुस्तफा जिंदाबाद मुस्तफा जिंदाबाद वाह वाह इहो ई सबब हो जो सभई नबी सगोरा इहो इंतजार कंदा विया अल्लाह अचन ऊ जन आए मन सर हो थिए वाह वाह अल्लाह अचन ऊ जन आए मन सर हो थिए पसां शल पर कहीं जतन संदी जूए बोली थिया गुल बू जे मुंह नीन पाण वाह वाह एडो रब जो फज़ल ऐं करम थियो जो अल्लाह ताला पंहिंजो महबूब असांखे अता कयो महबूब एडो लाजवाब महबूब जो सॼी काइनात में उन जी का बि मिसाल कोन्हे जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में मुहर मिड़नी मुरसल सरस संदस शान कान काब कौसैन औ अदना इहो मुयसर थिस मकान पोइ आगे जो एहसान जंहिं हादी मेलम हेड़ो सुभान अल्लाह जे हादी मेलम हेड़ो हेड़ो बेशक वाह साईं इहो आहे अक़ीदो बेशक जेको सॼी काइनात जो ऐं नबियनि सगोरनि जो उम्मतुनि जो ईमान वारनि जो जेको शाह साहब अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े बैत में ॾसे छॾियो जखरे जहिड़ो जवान वाह सुभान अल्लाह वाह जखरो केरु मुस्तफ़ा जी ज़ात बेशक हीअं जेके बुज़ुर्ग जेके अक़ीदा ॾसंदा आया आहिनि उहे सभु हिते अर्ज़ु कोन कंदुसि ऐं कंदासीं हाणे त आउं ॾिसां पियो त हाणे आउं थोरो हद खां मठियो पियो वञा हद खां अवां ते साईं माफ़ कजा ऐं जेकॾहिं 5-10 मिंट को हेॾां होॾां थिए त माफ़ी पहिरीं घुरी सघां थो ॾींहुं पियो तपे ऐं हाणे त वञी अवां यानी हींअर जेको टाइम आहे न उते कोन छॾंदुसि थोरो अॻिते हली पोइ थो छॾां जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में ॾिसंदा कीअं हूंदो त ॾिसंदा न हुजे त ॾिसनि इन जवान जहिड़ो न को आयो न ईंदो न थियो न थींदो न ॼाओ न ॼमंदो जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में ऐं उन जवान जी शान ई महर मिड़नी मुरसले तमाम रसूलनि जा सरदार सैयदुल मुरसलीन इमामुल अंबिया असांजा आका मोहम्मद मुस्तफ़ा महर मिड़नी मुरसले ऐं सरस संदस शान तिलकर रसूल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफअ बादहुम दरजात वाह वाह बहुत रफअ बादहुम दरजात हां महर मिड़नी मुरसले सरस संदस शान हाणे उहा शान ॾसींदे छा थो चए कान काब कौसैन औ अदना वाह
ओ मेराज में मुस्तफ़ा जने रब जी बारगाह में विया ऐं पोइ जॾहिं ॿ कमान विच में फ़ासिलो या उन खां बि घटि रहियो हाणे महबूब रब जी बारगाह में जॾहिं वञी रब सां ॻाल्हायो औहा इला अब्दिही मा औहा हाणे जेकी रब वही कई सो रब ॼाणे रब जो रसूल ॼाणे उहा वही खणी मुस्तफ़ा जॾहिं हिते आया तॾहिं अल्लाह जे हबीब अची चयो त मुंहिंजे रब मूंखे हीअं चयो त मुंहिंजा महबूब ही सॼो जग मूं तुंहिंजे लाइ ठाहियो वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बहुत कान काब कौसैन औ अदना इहो मुयसर थियसि मकान आगे जो एहसान लक़द अल्लाहु अलल मुमिनीन माना पियो करे जी आओ बेशक आयत पढ़ी हो न शाह साहब उन जी माना पियो करे आगे जो एहसान जे हादी मेलम हे चऊं न हेड़ो तने के पुछो हूंदो त हेड़ो पियो चई जरा ॿुधाए त सही कहिड़ो हां वाह वाह तूं सफ़ा हेड़ो हेड़ो करे तूं त सम्झे पियो पर असांखे बि ख़बर पए न उहो हो कहिड़ो ॿुधजां शाह साहब खां जॾहिं कंहिं पुछियो हूंदो त तूं पियो चएं त आगे जा एहसान जंहिं हादी मेल में हेड़ो चई ज़रो हीअं ख़ुलासो करे ॿुधाए त ही थर वारा ही बर पट वारा हीअ क़यामत ताईं अचण वारा मुंहिंजा महबूब तुंहिंजा आशिक बि सम्झी सघनि त उहो महबूब हो कहिड़ो तॾहिं शाह साहब चयो अखि बंदि करे चई नाज़म जा निकिरी जॾहिं पिरी करे थो बंदि वाह वाह हाणे ॿुधजां त हो कहिड़ो चई नाज़म जा निकिरी जॾहिं पिरी करे थो पंधु तॾहिं भूं पुण बिस्मिल्लाह चए ऐं राह चुमे पई रंद उभियो घणो अदब से उभियो घणो अदब से हूरूं हैरत हंद वाह सुभान अल्लाह हींअर को बीहे या न बीहे नसीब उनजो जी आओ जी आओ हींअर घणा वरी इन ते बहसूं पिया कनि त सलाम में न बीजे वेठो रहिजे हीअं कजे बदबख्त आहिनि या न महबूब आया तॾहिं हूरूं सभु बीठो हुयो अदब करे उभियो घणो अदब से हूरूं हैरत हंद साईं जो सौगंध साजन सभनिया घणेई सूंह वारा आया का कमी कोन हुई हिन सूंह वारनि में वॾे सूंह वारी ज़ात हज़रत यूसुफ जी हुई अला नबीना अलैहि सलात व सलाम पर केॾा बि हुस्न वारा आया उन्हनि सभिनी खे हुस्न मिलियो मुस्तफ़ा जे हुस्न जे सदक़े वाह साईं जी आओ निकिरी वाह जॾहिं पिरी करे थो पंधु भूं मज़ा सम्झो पिया सभु कोन सम्झंदा हूंदा भूं माना धरती महबूब आया न ज़मीन ते आया हुआ नूर लिबास बशरियत में जॾहिं ॼावा तॾहिं हिन सॼी ज़मीन चयो बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सॼी ज़मीन चयो बिस्मिल्लाह सॼी ज़मीन चयो बिस्मिल्लाह भले आए वाह बिस्मिल्लाह जॾहिं ज़मीन खणी इहो इज्ज़ न्याज़ ॾसियो चई बिस्मिल्लाह तॾहिं महबूब चयो इनाम ई थो ॾियां त अॻे नबीअनि में सजदो कंहिं ख़ासि जाइ ते थींदो हो तो जॾहिं बिस्मिल्लाह कई त अॼु सॼी ज़मीन खे मस्जिद थो ठाहे छॾां जिते पढ़ंदा उते थी वेंदी सुभान अल्लाह बहुत वाह अॻे सिर्फ़ु मस्जिद में थींदी हुई जी आओ मस्जिद में थींदी ॿार नमाज़ अॻियूं उम्मतूं जेके हुयूं उहे उन उतां का शइ खणी वरी उन गॾु रखा कई तकलीफ़ूं कंदा तॾहिं न त उन जाइ ते हर वक़्तु रहण बि मुश्किल जिते जाइ मुतयन उते ई सजदो थिए पर महबूबनि पग रखियो रब चयो मुंहिंजा महबूब तुंहिंजे कदम जे सदके सॼी ज़मीन खे मस्जिद थो ठाहे छॾां उहो हींअर हिते पढ़ थी वेंदी वाह बेशक कोन थींदी जी आओ बनी में पढ़ंदा थी वेंदी झंग झर में पढ़ंदा थी वेंदी ये सदको मुस्तफ़ा जो छो त ज़मीन हीअं चयो हो यानी ज़मीन चयो त भूं बि पई चए बिस्मिल्लाह राह चुमे पई रंद पोइ हीअं जॾहिं कदम खणी अॻिते हलिया त वाटूं बि इस्तक़बाल करियो चून क़िस्मत जो महबूब जो कदम हिन वाट ते पियो सुभान अल्लाह राह चुमे पई रंद उभियो घणो अदब से हूरूं हैरत हंद हाणे अक़ीदे जी ॻाल्हि चई साईं जो सौगंध रब जो कसम खणी पियो चए त साजन सभनिया सुहिणो लाव रबिल अर्श आला हज़रत बि जॾहिं ॻाल्हि कई तॾहिं ईअं कसम खणी ॻाल्हि तू जिंदा है वल्लाह मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले सुभान अल्लाह वाह वल्लाह जी आया न साईं जो सौगंध वल्लाह हिकिड़ी ॻाल्हि
को बि फ़र्क़ु कोन्हे जी हाँ ऐं वरी पुछां त छा हाणे बसि न कर ज़रो अञा बि शान बयान कर तॾहिं चई हाणे उहो मुंहिंजो महबूब आहे हेड़ो खणी नेण खुमार मां जा कई नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कूमाणूं कमर तारा कथियूं ताइब थिया देखी दे दिलबर पोइ झको थियो जोहर जानिब जे जमाल से सुभान अल्लाह झको थियो जोहर जानिब जे जमाल से माण्हू पुछनि महबूब हुआ कहिड़ा सम्झाइण लाइ चुन महबूब जो मुंहुं मुबारक चोॾहीं जे चंड जहिड़ो हो शाह साहब खे ॻाल्हि वणी कोन अंगण में वेठो आहे चोॾहीं जो चंड उभरियो कंध हेठि कयल अल्लाह वारा कंध मथे खणनि ई कोन ज़िक्र फिक्र में हीअं जो कंध हेठि खणे वेठो चोॾहीं जो चंड जॾहिं सिर मथे आयो पंहिंजी छां हेठि ड्राई त हीअं मथे जो निहारियई चंड जो नूर ॾिसी मुस्तफ़ा जो नूर यादि आयो चंड में नूर कंहिंजो चंड में नूर मुस्तफ़ा जो ऐं माण्हू सम्झाइण लाइ चवनि त मुस्तफ़ा जो मुंहुं मुबारक चंड जहिड़ो हो हींअर जो शाह जी नज़र पई चंड ते चई माण्हू हीअं ग़लति पिया चवनि तॾहिं शाह हाणे चंड से पियो ॻाल्हाए किथे अलाह जो वली किथे चंड पर रब उन्हनि खे ताक़त ॾिनी वण से चाहिनि त ॻाल्हाइनि पथर से ॻाल्हाइनि मोलनि से पिया ॻाल्हाइनि इहा आम माण्हू जी ॻाल्हि कोन्हे रूहानियत जा ताजदार जेका आहिनि जन पंहिंजो दिलि ज़िंदा कयो ई उन्हनि जी ॻाल्हि आहे मुर्दा दिलि जी ॻाल्हि कोन्हे को बि सम्झी कोन सघंदो छो त मुर्दा दिल वारो जीअण बि कंहिं शइ जो कोन्हे जिंदगी जिंदा दिली का नाम है ये मुर्दा दिल के खाक जिया करते हैं अल्लाह करे दिल जिंदा थिए हाणे चंड खे पियो चई चंड खे चई चंड चवाएं सच वाह चंड चवाएं सच जी मठिया न भाई कॾहिं उभरे थोरो कॾहिं उभरे इहो ऐब आहे या न त तूं उभरे भेरो भले पियो पर कॾहिं सफ़ा न जहिड़ो निहारनि पिया तॾहिं बि कोन ॾिसजे ईद वारो निहारनि था रमज़ान वारो कोन ईद वारो निहारनि था सुभान अल्लाह निहारण में बि हिकिड़ो रखियो सही का मांद बीठो हूंदो अहिड़ा वरी कूड़ बि करो जिन हू बीठो आहे हास चई लॻी त लाई लॻी त अॻियो लफ़्ज़ कोन चवनि यानी कॾहिं सफ़ा सन्हड़ो ऐं पोइ वधंदे वधंदे ऐं पोइ तीअं सफ़ा पूरो पोइ वरी पियो घटे कॾहिं उभरे गच चई चंड चवाएं सच जे मठिया न भाई कॾहिं उभरे थोरो कॾहिं उभरे गच पर हेॾा हाल ही जो मुंहं में बरई मच सो पदम पिरीअ जे पेर जो ही तो जे मुंहं में जेको नूर जो मच पियो बरे इहो सभु सदको मुस्तफ़ा जे कदम जो वो जो न थे तो कुछ न था और वो जो न हो तो कुछ न हो जान है वो जहान की और जान है तो जहान है वरी शाह साहब चंड खे बख़्शियो ई कोन हाणे चंड खे चऊं तूं पियो फ़ख्रु करीं ऐं अहिड़ी रौनक वारो ही हो चई चंड तुंहिंजी ज़ात चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअ से यानी आउं ईअं कीअं चवां त मुंहिंजो महबूब तो जहिड़ो हो पाड़िया न पिरीअ से आउं इहा तुंहिंजी ज़ात कीअं पाड़िया चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न चई सबबु कहिड़ो चई सबबु हीअ आहे चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअ से चंड जो छा चयल आहे चई तूं अछो मंझि राति वाह तूं अछो मंझि राति सजण सदाई सोजरो चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअ से मतां को ईअं चए त मुस्तफ़ा जो मुंहुं मुबारक चंड जहिड़ो न चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअ से चंड सिर्फ़ राति में चमके सजण सदाई चांद से तशबीह देना वाह वाह ये भी क्या इंसाफ है ये कोई इंसाफ की गाल है चांद में तो दाग है वाह चांद में तो दाग उनका चेहरा साफ चांद झुक जाता जिधर वाह वाह चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में क्या इशारों ही पे चलता था खिलौना नूर का जंहिंजे हथ अॻियां चंड हुजे रांदी को उनखे कीअं चऊं त मुस्तफ़ा हेड़ा मुस्तफ़ा जहिड़ो न को थियो न को थींदो न कंहिं अखि ॾिठो न कंहिं अखि ॾिसंदी अहसन मिन कलम तरकत ऐनिन अजमल मिन कलम तलिदिन निसाउ खुलिकत मुबर्रम मिन कुल ऐबिन औ कान्नक कद खुलिकत कमा तशाउ कोन सम्झा के सम्झा हूंदा बाक़ी सभु त कोन सम्झा पर मक़सदु इहो आहे त अल्लाह जो महबूब जग में महबूब जहिड़ो को न को थियो न थींदो असीं आहियूं वॾा ख़ुशि नसीब अल्लाह ताला असां दुआ बि कोन घुरी
कोई असां वरी के ॾाॾे या कंहिं रिश्ते उन बावजूद फज़ल करे ऐं रब पंहिंजो महबूब असांखे ॾिनो जेको असांखे इंशाअल्लाह हिते बि पियो कमु अचे क़बर में बि कमु ईंदा हशर में बि कमु ईंदा इंशाअल्लाह। इहो अलॻि मज़मून आहे ऐं यानी शाह साहिब इन जो ज़िक्र कयो चई माणिक मिट संदो में माणिक मिट संदो मिट संदो में ऊंधाई में सोजरो माणिक मिट संदो में ऊंधाई में सोजरो सोजरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो में हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो में सारियो सॾ कंदो में सारियो सॾ कंदो केर को यारो केच धणी को यारो खिचदा साईं हुते सारे सॾ कंदा पर सॾ कंदा कंहिंखे जंहिं उन जे सॾ खे सो ऐं सॾ ते आया साईं हुते सारे सॾ कंदा पर हित जंहिं सॾ सो न आया सॾ सो न आया कहिड़ी ॻाल्हि बांग आहे न बांग इहा अलाह जे हबीब जो सॾ आहे ऐं सॾ थियो उन्हनि खे जंहिं कलमो पढ़ियो हींअर जेके सॾ ते वेंदा महशर में साईं सारे सॾ कंदो कोई हारो केच धणी बमा अलेना इलल बलाग वाखिर